चांवरनि खे तक़रीबन सॼी दुनिया में वापरायो वेंदो आहे ऐं हीउ हिकु अहम ग़िज़ा आहे जंहिंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तयारु करे वापरायो वञे थो। सिंध में असां चांवरनि जी मानी बि खाईंदा आहियूं ऐं चांवरनि खे उॿारे खिचड़ी ठाहे या वरी बिरयानी बणाए बि खाईंदा आहियूं। पर माहिरनि हिकु तजुर्बे में ख़बरदार कयो आहे त सॼी दुनिया में लखें माण्हू ग़लति तरीक़े सां चांवर पचाए पंहिंजी सिहत खे ख़तरे में विझी रहिया आहिनि। आमतौर ते चांवर उॿारे ॿाफ ते पचाया वेंदा आहिनि, पर तजुर्बनि में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त चांवर पचाइण जो इहो तरीक़ो आर्सेनिक ज़हर जे ज़रनि खां बचण लाइ काफ़ी नाहे। इहे ज़हरीला मादा जीतमार दवाउनि जे इस्तेमाल जे करे चांवरनि में मौजूदु हूंदा आहिनि। चांवरनि में इन केमिकल जी मौजूदगी जे करे सिहत जा केतिरा ई मसइला थी सघनि था, जिन में दिलि जे मर्ज़नि, शुगर ऐं कैंसर खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। आमतौर ते इहो सम्झो वेंदो आहे त पचाइण सां चांवरनि मां आर्सेनिक जा ज़रा ख़तमु थी वेंदा आहिनि, पर साइंसदाननि तरफ़ां इहा दावा कई वई त ईअं रुॻो इन सूरत में थींदो जॾहिं चांवरनि खे मुनासिब तरीक़े सां सॼी राति कंहिं साफ़ थांव में भिॼाए रखिजे। क्वींस यूनिवर्सिटी बेलफास्ट जे शोबे बायोलॉजिकल साइंसिस जे प्रोफेसर एंडी चांवरनि खे 3 तरीक़नि सां पचाइण जो तजुर्बो कयो त जीअं ख़बर पइजी सघे त इन्हनि तरीक़नि सां आर्सेनिक जी मौजूदगीअ जी सतह में केतिरो फ़र्क़ु अचे थो। पहिरें तरीक़े में प्रोफेसर एंडी चांवर पचाइण जे आम तरीक़े यानी हिकु हिसो चांवरनि खे 2 हिसा पाणीअ सां इस्तेमालु कयो, जंहिंमें पाणी बाफ़ बणिजी उॾामी वियो। इन तजुर्बे बाद खेनि ख़बर पई त चांवरनि में आर्सेनिक जो वॾो मिक़दार रहियल हो। इन तरीक़े जी भेट में जॾहिं हुननि हिकु हिसो चांवरनि खे 5 हिसा पाणीअ सां इस्तेमालु कयो त वधीक पाणी ख़ारिज थियो ऐं आर्सेनिक जो मिक़दार अधु बचियो। टियों तरीक़ो, जंहिंमें चांवरनि खे सॼी राति पाणीअ में भिॼाए रखियो वियो हो, इन में आर्सेनिक जो मिक़दार 80% घटिजी वियो। इन लाइ नतीजो वरितो वियो त चांवर पचाइण जो सभ खां महफ़ूज़ तरीक़ो इहो आहे त उन्हनि खे राति जो भिॼाए रखिजे ऐं ॿिए ॾींहुं पचाइण खां अॻु धोइजे ऐं पोइ हिकु हिसो चांवरनि खे 5 हिसा पाणीअ में पचाइजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk